अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, मां आहियां तव्हांजो दोस्त मंसूर कलबाणी। ऐं मां आहियां कशिफ राजपुर। दोस्तों, अॼु बि असां हिन प्रोग्राम में मौजूदु आहियूं ऐं हिन प्रोग्राम जो नालो आहे ॿारनि जी दुनिया। ॿारनि जी दुनिया ॾाढी ख़ूबसूरत हूंदी आहे। इहो त हर ॿार खे अहसासु हूंदो आहे, छो जो ॿार जी पंहिंजी अलॻि दुनिया हूंदी आहे। त हिन प्रोग्राम में असां तव्हां लाइ म्यूज़िक बि हूंदो आहे ऐं कुझु महिमान बि हूंदा आहिनि। कशिफ, मां तव्हांखां अॼु पुछणु थो चाहियां त तव्हांजो अॼु जो ॾींहुं कीअं गुज़रियो? अॼु जो ॾींहुं काफ़ी भलो गुज़रियो ऐं वरी अॼु बि शो ॾाढो भलो थियण वारो आहे। गेस्ट बि ॾाढा प्यारा प्यारा नंढा नंढा ॿार आहिनि ऐं वरी शो ऑब्वियसली शो में त हमेशह मज़ो ईंदो आहे, त मां एंजॉय वेठी कयां। त असांजो हर ॾींहुं ख़ुशगवार हुजणु घुरिजे, छो जो असां ॿार आहियूं, ॿारनि खे कोई टेंशन न आहे हूंदी। अगरि कुझु ग़लति थी बि थो वञे त कोई ॻाल्हि न आहे, असांखे कोशिशि करणु घुरिजे त उहा ग़लती वरी खां न थिए। त असांखे हमेशह ट्राए करणु घुरिजे, कंहिं बि कम में असांखे हिमत न हारणु घुरिजे त बसि इहो थी वियो, नथो थिए, ईअं न। असांखे करणु घुरिजे नथो थिए त मां कोशिशि थो कयां त अॻियां कोशिशि करे इहो कमु कयां, ज़रूरु कयां। इन कमु करणु मां ज़ाहिरा तव्हां कोई अहिड़ो ई कमु सोचींदो जंहिंमें तव्हांजो फ़ाइदो हुजे, तव्हां फ़ाइदे लाइ त तव्हां कुझु बि कयो त तव्हांखे महिनत करणु घुरिजे ऐं तव्हांखे ग़लतियुनि सां ई घणी सीख मिलंदी आहे। हा, असांखे ग़लतियूं ई ॿुधाईंदियूं आहिनि त तव्हां हिते ग़लती कई, ॿीहर हिते न कजो। वालदेन असांजी रहनुमाई कंदा आहिनि हर मामले में, त अगरि कोई ग़लती थी वञे त तव्हांजा वालदेन तव्हांखे मारींदा त न, तव्हांखे प्यार सां सम्झाईंदा ऐं तव्हांखे उहो सम्झण बि घुरिजे। ऐं अगरि टीचर बि सख़्ती थो करे त मां उन्हनि टीचर्स खे चवणु चाहियां, ॿारनि खे प्यार सां सम्झायो, सख़्ती सां कुझु न थींदो। ॿार खे प्यार सां सम्झाईंदो त ॿार जे ज़हन में उहा ॻाल्हि अची वेंदी त हे सुठो टीचर आहे, मूंखे हिन जी ॻाल्हि मञणु घुरिजे। जी, ऐं ॿार अगरि मतिलबु टीचर्स खे तंग था कनि त मां ॿारनि खे मैसेज थी ॾियां त टीचर्स खे परेशान न कयो। जेका ॻाल्हि टीचर तव्हांखे प्यार सां सम्झाए थी, तव्हांखे प्यार सां सम्झी वञणु घुरिजे। टीचर जो ऐं ॿार जो अहिड़ो रिश्तो हूंदो आहे त सम्झो टीचर माउ जी जॻह ते हूंदी आहे, त पोइ असांखे शरारतूं करणु घुरिजनि, पर एॾियूं बि न जो टीचर असांखां तंग थिए। असां वटि असांजा महिमान बि आहिनि, असांजा नंढड़ा क्यूट महिमान। असांजो वटि पहिरियों महिमान आहे अब्दुल गफ्फार, असांजी ॿी अदड़ी आहे अर्विश ऐं टियों असांजो अदड़ो आहे अब्दुल अहद। त तव्हां सभिनि खे असांजे पारां भलीकार। त आनंद भाई, आपको भी वेलकम, आपकी टीम को भी वेलकम। आप म्यूजिक बजा रहे हैं, बहुत अच्छा लग रहा है। तव्हां सां असां कुझु सवालात पुछंदासीं, त पोइ तव्हां कहिड़ी क्लास में पढ़ंदा आहियो? 1 क्लास में। ऐं तव्हां कहिड़ी क्लास में पढ़ंदा आहियो? प्रेप 2। अच्छा, ऐं तव्हां? प्रेप 3। अच्छा, तव्हांखे अच्छे बच्चे हैं ये सारे, खामोशी से बैठे हैं, वरना बच्चे ऐसे होते हैं कि यहाँ से वहाँ हिलते डुलते रहते हैं। अच्छा, अब्दुल गफ्फार, तव्हां 1 क्लास में हो त तव्हांजो को फेवरेट सब्जेक्ट बि हूंदो है न? इंग्लिश, मैथ्स कुझु पसंदि आहे? छा पसंदि आहे तव्हांखे? इंग्लिश पसंदि आहे। अर्विश, तव्हां असांखे ABC ॿुधाईंदो? क्या सुना रही हो आप हमें? ABC सुनाएंगी? जी सुनाए। ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ। So cute, वाह। ॾाढो सुठो। ऐं तव्हां असांखे ABC ॿुधाए था सघो या 1 2 तव्हां असांखे ॿुधायो? कुझु बि। आप 1 2 सुनाए। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20। Very good. 21 ना ॿुधाए न। 21 Okay. 22 23 24 25 26 27 28 29 30 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50। वाह, बहुत अच्छा, ये तो आपने हाफ सेंचुरी कर दी। वाह। और हाँ, असां तव्हांखां पुछण था चाहियूं त तव्हांखे हिते अची कीअं लॻो? सेट सुठो आहे? सुठो आहे न। अच्छा, ॾाढो सुठो आहे। अर्विश, तव्हां त ॾाढो तयारु थियलो, तव्हां कीअं तयारु कयो मम्मा? तव्हां ॾाढा क्यूट ॾाढा लॻो, पिंकी गर्ल। ऐं तव्हां बि एक्साइटेड हूंदो न सुबुह खां वठी हिते अचण जे लाइ? आपने कुछ तैयारी की थी? क्या क्या याद किया था आपने? पोएम याद की थी। अच्छा, पोएम बताएं? चलिए आप बताएं, कौन सी पोएम याद करके आई हैं? ट्विंकल ट्विंकल। जी सुनाएं। Twinkle twinkle little star, how I wonder what you are. Up above the world so high, like a diamond in the sky. Very good.
ॾाढो ऐं तव्हां असांखे छा था ॿुधाइण चाहियो? विश्वलदुम पटता, ओके, ॿुधायो। विश्वलदुम पटता विश्वलदुम गाओ गाओ निन्निम महके मेदिनु खीर खीर निन्निम अमर के अमर निन्नु लोलो लोलो निन्निम खाव निन्नु खंब खंब निन्निम राजा निन्नु घोड़ो चढ़ी गुम। वाह वाह वाह, वेरी क्यूट। ॾाढो सुठो आहे। ऐं आप हमें क्या बताएंगे? आपको कोई पोयम याद है? जी, कौन सी? मछली का बच्चा, जल्दी बताएं। मछली का बच्चा अंडे से निकला, पानी में फिसला, पापा ने पकड़ा, भैया ने काटा, मम्मा ने पकाया, हम सब ने खाया, बड़ा मजा आया। बड़ा मजा आया। कितना मजा आया? बहुत मजा आया ना। यहाँ पे मजा आ रहा है। ॾिसो त नाज़रीन, केॾा नंढा नंढा क्यूट ॿार, ॾाढा इंटेलिजेंट ॿार आहिनि। ऐं उमेद आहे त तव्हांजे घर में नंढा नंढा ॿार हूंदा, काफ़ी इंटेलिजेंट हूंदा। ऐं अगरि अहिड़ा नंढा ॿार इंटेलिजेंट अॼुकल्ह जी दुनिया में आहिनि त भली ॻाल्हि आहे, छो हाणे नंढा ॿार मोबाइल यूज़ करणु, यूट्यूब हलाइणु सिखी विया आहिनि, त उन्हनि जे लाइ AI काफ़ी वॾी ॻाल्हि हूंदी आहे। पर हिते अहिड़ा ॿार इंटेलिजेंट आहिनि, ऐं स्पेशली आर्विश ऐं आहद ॾाढा नंढा आहिनि, त इन्हनि जे लाइ घणो इंटेलिजेंट आहिनि, काफ़ी घणी भली ॻाल्हि आहे। काफ़ी इंटेलिजेंट ॿार आहिनि। जी, त असांजा नंढड़ा ॿार ॾाढा क्यूट ॿार आहिनि असांजे प्रोग्राम में। त हींअर त असां वटि थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम। उन खां पोइ ईंदासीं त असां नया महिमान हूंदा, उन्हनि सां बि गुफ़्तगू थींदी, उन्हनि सां बि तारुफ़ थींदो। त असां ब्रेक खां पोइ तव्हां सां मिलूं था। जी दोस्तों, वेलकम बैक। ही असांजो प्रोग्राम आहे ॿारनि जी दुनिया। असांजा नया महिमान अची चुका आहिनि, बिस्मा ऐं महक। त इहे ॿई ॾाढा टैलेंटेड आहिनि। बिस्मा सां त तव्हां लास्ट प्रोग्राम में बि मिलिया हुयो। त हींअर महक आई आहे नई महिमान असांजी। त तव्हां ॿुधायो त तव्हां कहिड़ी क्लास में पढ़ंदा आहियो? फर्स्ट ईयर में पढ़ंदा आहियो। ऐं तव्हांखे कहिड़ो सब्जेक्ट पसंदि आहे? फिजिक्स। डिफिकल्ट न लॻंदो तव्हांखे? ओके। असां नंढनि ग्रेड्स में हूं त असांखे ख़बर न आहे छा आहे। ओके। ऐं अॼु तव्हां कहिड़ी तयारी करे आया आहियो? अॼु मां तव्हांखे सिंध जे हिकिड़े ॿिए शहर जी मालूमात ॾींदमि। कहिड़े शहर जी? रनीकोट। ओके, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। माग आहे जेको तारीख़ी माग आहे असांजो, इन जे बारे में तव्हां असांखे ॾींदो। रनीकोट ॾाढो सुठो इलाइक़ो आहे। त मूंखे बि शौक़ु आहे नॉलेज गैदर करण जो, त पोइ मूंखे तव्हां असांखे ॿुधायो त असांजी बि नॉलेज में इज़ाफ़ो थिए। जी, रनीकोट सिंध जो हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत शहर आहे जेको पहाड़नि ते ठहियलु आहे। त रनीकोट त क़िलनि जे करे मशहूरु आहे। जी, रनीकोट में अंदरि क़िला तामीर थियल आहिनि। ऐं उन खां अलावा जेका रनीकोट जी दीवार ठहियलु आहे, जंहिंखे ग्रेट वॉल ऑफ सिंध बि चयो वेंदो आहे, उहा बि। रनीकोट जा जेके क़िला हुया उहे त जेके शेरगढ़ ऐं मीरीकोट, इहे त मीरनि ई ठहिराया हुया। ऐं इन्हनि क़िलनि खे ठाराइण जो मक़सदु इहो हुयो त जॾहिं अंग्रेज़नि हमला करणु शुरू करे छॾिया सिंध ते कब्ज़ो करण जे लाइ, त उन्हनि इहे क़िला ठाराया हुया त उहे इन्हनि क़िलनि में रही ऐं मुक़ाबिलो करे सघनि अंग्रेज़नि जो। पर जेका ॿाहिरीं दीवार आहे रनीकोट जी जेका वॾी ठहियलु आहे, उन दीवार खे ॾिसी इहो साबित थो थिए त इहा दीवार उन वक़्त जी न आहे, इहा दीवार 2000 साल पुराणी आहे। ऐं इहा दीवार मतिलबु असां त एतिरियूं वेकिरियूं भितूं आहिनि इहे हुते, ऐं इहो कहिड़ो मुश्किल हूंदो ठाहिण। ऐं इहा दीवार जेका आहे, जॾहिं 2000 साल पहिरियां जेके ईरान असासिन जेके आया हुया हिते, उन्हनि ठहिराई हुई इहा दीवार। ऐं अॻिते त आबशार बि गुज़रंदा। रनीकोट में हिकिड़ो परिन जो तड़ब आहे, उहो तमामु ख़ूबसूरत आबशार आहे, पहाड़ मां त पाणी निकिरंदो आहे। जी बिल्कुलु, मां वियल आहियां। पर अनफॉर्चुनेटली जेके हुया अमीर हुया उन वक़्त जा, उहे हैदराबाद में हुया, उहे क़िलनि में न, जॾहिं ब्रिटिश हमलो पई करे। तव्हांखे म्याणी वारी जंग जे बारे में ख़बर हूंदी। उहा जंग थी जॾहिं त मीर हैदराबाद में हुया, त उहे क़िलनि में न हुया। अगरि शायदि उहे क़िलनि में हुजनि हा त ब्रिटिश न कब्ज़ो करे सघे हा। त थोरी बि लापरवाही कुझु बि करे थी सघे, वॾो हादसो थी सघे। ऐं बिस्मा असांखे ॿुधायो त ॾाढो हिकिड़ो ब्यूटीफुल आबशार आहे। पर हिकिड़ी मां चवणु थी चाहियां त पंहिंजे जेके रनीकोट जा माण्हू हिते जेके घुमण ईंदा आहिनि, की मां चवणु थी चाहियां त प्लीज़ हुतां जी जॻहियुनि खे साफ़ु रखो। जेके परनि जो तड़ एॾी ख़ूबसूरत जॻह आहे, जंहिंखे उहो पूल सम्झी ऐं को पाणी सम्झी में जंग ख़राबु करे चुका आहे। उते असांखे वञणु घुरिजे त कहिड़ी तयारी करे वञणु घुरिजे?
माण्हू अक्सर हुते बॉन फायर कैंप फायर जे लाइ वेंदा आहिनि ऐं हुते गवर्नमेंट रेस्टोरेंट्स ऐं गेस्ट हाउसिस बि ठाहिया आहिनि ताकी तव्हां हुते रही सघो। पहिरां ईअं न हुया पर हाणे गवर्नमेंट हुते तब्दीलियूं आंदियूं आहिनि। पर तव्हांखे स्नैक्स में ग्रैब करण जी घुरिजनि छो हुते आहे मतिलबु हुते स्नैक्स मिलंदा आहिनि। पूरो रेस्टोरेंट आहे हुते। हुते गेस्ट हाउसिस अंदरि किले में ठहियल आहिनि। मीरीकोट में तमामु ख़ूबसूरत किलो आहे। किला तमामु ख़ूबसूरत ठहियल आहिनि। त असांजी जेकी ॿी अदरी आहे उहा शेफ आहे, कुकिंग में ॾाढी एक्सपर्ट आहे। त तव्हां कहिड़ी डिश सभ खां पहिरीं सुठी था ठाहियो? बिरयानी। बिरयानी सुठी ठाहींदा आहियो। तव्हां केतिरे अरसे खां कुकिंग था कयो? मां 9th क्लास खां स्टार्ट कई हुई। अच्छा ऐं तव्हांखे मतिलबु ॿियो छा मतिलबु तव्हां असांखे रेसिपी ॿुधायो त बिरयानी कीअं ठहंदी आहे? रेसिपी मुंहिंजी मीन्स डिफरेंट हूंदी आहे, हर दफ़े सेम कोन हूंदी। भले ॿुधाए छॾियो, कशिश ठाहे वेंदी भले डिफरेंट हुजे। पहिरीं त जीअं पाण जो मसालो ठाहींदी आहियां मां लेयर वारी ज़्यादा ठाहींदी आहियां। पोइ वरी उनखे मीन्स चांवरनि खे अलॻि बॉइल करे पोइ वरी उनमें मां मुंहिंजो जेको मसालो ठाहियो आहे उनमें मां विझंदसि थोरो सो मां साइड खां कलर विझंदसि ऐं मथां जेको जीरो विझंदसि, धाणा जेके पइनि, वरी लेयर वांगुरु ठही वेंदी आहे। ओके, कशिश यादि करे रहियो। ॾाढी टेस्टी ठही आहे इहा बिरयानी। ओ लेयर वारी बिरयानी फूड कलर बि विझबो आहे न, हिननि जे ॿुधाइण मां थी ख़बर पए त ॾाढी टेस्टी हूंदी। अच्छा कहिड़ी ठाहे असां ख़राब असां सभु हूअं ई थकिजी पवंदा आहियूं त शूट करे करे बिरयानी खाई त मज़ो अची वेंदो आहे। हा, हिते असां टेबल ते बि रखंदासीं बिरयानी ऐं खाईंदा बि जी। अॼु असां वटि मतिलबु वॾा मतिलबु थोरा आहिनि न त मज़ो एंजॉय कयूं वेठा ऐं काफ़ी तव्हां एंजॉय कयो था? जी मज़ो पियो अचे। तव्हांखे सेट कीअं पियो लॻे? सेट तमामु ख़ूबसूरत आहे। अच्छा, तव्हांखे ड्राइंग वणंदी आहे? ड्राइंग हा। अच्छा, स्केचेस ठाहिण ईंदा आहिनि या वरी आम? स्केचेस में तव्हां छा ठाहियो? स्केचेस न, जेका आम हूंदी आहे। मतलब कीअं घोड़ो ठाहियो ऐं ॿिली ठाही, कोई घर ठाहियो? हा कॉमन। अच्छा हा स्केचेस न। ओके। अच्छा ऐं मां तव्हांखे हिकिड़ी ॿी मालूमात रनीकोट जी जेका दीवार आहे ॿाहिरीं ठहियल उनजे बारे में ॾींदमि। त दुनिया जो वॾे मां वॾो पेरीमीटर जेको आहे रनीकोट जी दीवार जो आहे उन जो 18 किलोमीटर ते ठहियल आहे। ऐं तव्हां सोचो पहाड़नि ते ठहियल आहे। उन दौर में अहिड़ी टेक्नोलॉजीज़ बना हुयूं जो अहिड़ी का दीवार ठाहिजे ऐं ॿियो त पहाड़नि जे मथां ठाहिण एॾी मुश्किल ऐं दुनिया जो वॾे मां वॾो पेरीमीटर आहे उनजो। तव्हांखे छा थो लॻे हाणे इहे ठाहिण ईज़ी हूंदियूं? हाणे त ईज़ी हूंदियूं ठाहिण पर अॻे जे दौर में त अहिड़ियूं हाणे त मशीन्स अची वियूं आहिनि, हर शइ ईज़ी थी वई आहे। त तव्हां त किचन में बि कमु कंदा आहियो, तव्हांखे बि ख़बर हूंदी ओवन्स हूंदा आहिनि, ब्लेंडर्स हूंदा आहिनि, उहे इज़ीली सभई कमु करे छॾींदा आहिनि। लेकिन हाणे पहिरां त माण्हू छुरी इस्तेमालु कंदा आहिनि। कुझु साल हिकु ॿ साल पहिरां माण्हू पीलर स्टार्ट कयो पर हाणे मशीन्स अची वियूं आहिनि। फ्रेंच फ्राइज़ बसि मशीन सां तव्हां हीअं करे कटिजी वेंदियूं आहिनि। मशीन सां यूज़ कोन कंदी आहियां। अच्छा नाइफ इस्तेमालु कयो बट काफ़ी हद तक जेके शेफ्स आहिनि उहे मतिलबु मशीन इस्तेमालु कंदा आहिनि। हा ऐं ॿियो तव्हांखे मशीन्स यूज़ करण सां असांजी लाइफ ईज़ी थी वेंदी आहे। जेके एॾी महिनत करणी पवंदी आहे उहा असांखे बसि मशीन सां लाइफ खे ईज़ी ठाहिण लाइ त ठाहियूं वेंदियूं आहिनि। असां हाणे हिकिड़ी शइ ऑपोज़िट था कयूं। हाणे तव्हां असांखे कुझु कुकिंग जे बारे में तव्हांखे कुकिंग में कुझु ईंदो आहे, कुझु ख़बर हुजे? हा मूंखे कुकिंग ॾाढी पसंदि आहे। मां कुकिंग मतिलबु मां रेसिपीज़ पाण इन्वेंट कंदी आहियां। मतलब बिरयानी में कंदी आहियां। न बिरयानी न मूंखे बिरयानी कोन ठाहिण ईंदी आहे। मां ट्राइफल ॾाढो सुठो ठाहींदी आहियां। मूंखे ओरियो केक खारायो ॾाढो टेस्टी हुयो। हा ऐं तव्हां हाणे तव्हांखे कुझु अगरि हिस्ट्री जे बारे में ख़बर हुजे ऑलमोस्ट इंट्रस्ट आहे हिस्ट्री में या बोर्डिंग सब्जेक्ट लॻंदो आहे? न कॾहिं हिस्ट्री मीन्स एॾी कोन्हे कई, एॾी न आहे पढ़ी। हिस्ट्री में मतलब ध्यानु न आहे तव्हांजो। तव्हां फिजिक्स तव्हांखे वणंदी? फिजिक्स वणंदी आहे। असांखे ख़बर पई हिस्ट्री केमिस्ट्री हिस्ट्री सब्जेक्ट। अच्छा असांखे एक्सपेरिमेंट्स कया आहिनि लैब में? लैब में जी करा। ओके, पढ़ाई में तव्हांखे छा थो लॻे त छोकिरा वधीक हूंदा आहिनि पढ़ाई में सुठा या छोकिरियूं हूंदियूं? आई थिंक सो गर्ल्स ऑब्वियसली। पर बॉयज़ इहो सोचींदा आहिनि त गर्ल बॉयज़ वधीक आहिनि। इहो त न अहिड़ी ॻाल्हि न आहे। बॉयज़ एॾा बि न आहिनि हूंदा। हार्ड वर्कर हूंदियूं आहिनि ऐं बॉयज़ इंटेलिजेंट हूंदा आहिनि ऐं कॉन्फिडेंट हूंदा आहिनि। थैंक यू। न असल में इहा ॻाल्हि आहे जो असांजी क्लास में जेके ॿार आहिनि उहे ऑलमोस्ट इंटेलिजेंट आहिनि पर मतिलबु ड्रामनि जी ॻाल्हियूं कंदा आहिनि, गेम्स जी ॻाल्हि कंदा आहिनि त उन्हनि में उन्हनि जी पढ़ाई ते गौर हटी वेंदो आहे। अगरि दिमाग़ त अलाह ताला सभिनि खे इक्वल ॾिनो आहे पर माण्हू यूज़ कंहिंखे ग़लति कंदा आहिनि, के फ़ाइदे जे लाइ इस्तेमालु कंदा आहिनि, के नुक़सान जे लाइ इस्तेमालु कंदा आहिनि। पाण खे हिक ॿिए खे कंपेयर न करणु घुरिजे, पाण सभु सेम आहिनि। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि मूंखे तमामु सुठी लॻी। थैंक यू। ऐं इक्वालिटी हुजणु घुरिजे हर शइ में। ऐं कोई जनरल क्वेश्चन तव्हां असांखे पुछणु चाहियो था? तव्हां खां जनरल क्वेश्चन पोएं सेगमेंट में तव्हां पोएं शो में तव्हां मूंखे जनरल नॉलेज जा क्वेश्चन्स पुछा, अॼु तव्हां मूंखां पुछो। अच्छा असां बीजिंग कहिड़ी कंट्री जो कैपिटल आहे? चाइना।
Okay, that was quick. That was really quick. मां नहीं पुछंदमि पहाड़ कीअं फॉर्म थींदा आहिनि? पहाड़ वॉल्केनिक इरप्शन सां फॉर्म थींदा आहिनि ऐं वरी प्लेट टेक्टोनिक्स सां फॉर्म थींदा Very good, very ऐसा intelligent. एक्सपेरिमेंट भी कयो हो? Okay, pretty nice. तव्हां त एंटर में असांखां अॻियां हली विया त एक्सपेरिमेंट कया न 9th क्लास में कयो हो। हा ऐं तव्हां त 8th में हो मतलब ऑलमोस्ट थोरो फ़र्क़ु आहे तव्हां नेक्स्ट क्लास में वञी कंदो बिकॉज़ तव्हां 8th में तव्हां क्लास प्रोग्राम में ॿुधायो हुयो एज अ एक्सपेरिमेंट में कोन्हे एज अ प्रोजेक्ट जेके मतलब एग्जीबिशन वगैरह हुननि हाँ साइंस एग्जीबिशंस में हूंदा आहिनि साइंस एग्जीबिशन्स में ॾाढो मज़ो ईंदो आहे तव्हांखे स्कूल में सब्जेक्ट्स अगरि होमवर्क मिलंदो आहे तव्हां कंदा आहियो जीअं छुटियूं असांजूं गुज़री आहियूं त उन छुटियुनि में तव्हांखे होमवर्क मिलियो हूंदो त तव्हां उहो कंप्लीट कयो जी अच्छा ऐं वरी तव्हां वेकेशंस खे एंजॉय कयो हाँ वेकेशंस खे तमामु एंजॉय कयो छा कयो वेकेशंस असां ॻोठ वियासीं हुते कज़िन सां गॾु राति जो बॉन फायर कयो Very अच्छा, nice. हलो इहा ॻाल्हि त ॾाढी सुठी आहे असांजा व्यूअर्स असांखे ॾिसनि पिया उन्हनि खे असां चऊं था त हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं कचहरी हलंदी ऐं ईअं ई पाण क्वेश्चन्स पुछंदा रहंदासीं त अचूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन ही प्रोग्राम आहे असांजो ॿारनि जी दुनिया ऐं हिन प्रोग्राम में असांजा महिमान बि असां सां गॾु आहिनि इन्हनि सां सवाल जवाब बि थींदा ही बि असांखां कुझु शयूं पुछंदा त अचो त कश्यप वरी खां असां पंहिंजे सेगमेंट ॾांहुं वधूं था अच्छा हाणे मुंहिंजो हिकिड़ो सुवाल आहे महक तव्हां मूंखां हिकिड़ो सुवाल असां ॿिन्हिनि खां हिकिड़ो सुवाल पुछंदो ऐं बिस्मा तव्हां बि असां ॿिन्हिनि खां हिकिड़ो सुवाल पुछंदो बिकॉज़ उन खां पोइ असां तव्हांखां क्वेश्चन्स पुछंदासीं थींदो आहे ठीकु आहे मुंहिंजो तव्हांखां इहो सुवाल आहे तव्हां जॾहिं शो में कॾहिं कॾहिं ईअं अटकंदा हुन मतिलबु तव्हां ॿई त न ही मां चवंदमि ही मां नथी चवां ही लाइन मूंखे नथी कश्यप कंदी आहे न मतलब ईअं हिते न आहे थींदो हिते बसि जंहिंखे जेका लाइन मिलंदी आहे एक्ज़ैक्टली चवणो हूंदो आहे ऐं असां स्क्रिप्ट न आहियूं कंदा असांजो जेको असांजो जेको ब्रेन में ईंदो आहे उहो असां चई छॾंदा आहियूं ऐं कॾहिं कॾहिं स्टॉप बि थींदो की जॻह ते ब्लूपर्स थींदा प्रोग्राम जी हिकिड़ी तरतीब ठहियल आहे त केॾीमहिल ब्रेक वठिणो आहे केॾीमहिल महिमाननि सां ॻाल्हाइणो आहे केॾीमहिल सेगमेंट कराइणो आहे त गीत ॻाइणो आहे केॾीमहिल त हींअर गीत सां यादि आयो त छो न पाण हिकिड़ो गीत ॻायूं बिस्मा असांखे हिकिड़ो गीत ॻाईंदी गीत सॉन्ग कुझु बि हुजे यादि न आहे इंग्लिश सॉन्ग अॼु महक तव्हांखे कोई गानो ईंदो आहे न इंट्रस्ट कोन्हे हिननि में तव्हां कोई क्वेश्चन पुछो असांखां तव्हां जॾहिं शुरू में आया हो तॾहिं तव्हां कंफ्यूज थिया हो एज अ होस्टिंग में फर्स्ट टाइम में थियो हाणे त बाक़ी आदत थी वई अच्छा मां ऑलरेडी मां जॾहिं हिन शो में तॾहिं मूंखे केर त न सुञाणंदो मां असल में यूट्यूब ते वीडियोस ठाहींदी आहियां ऐं बिस्मा जी चए पिया हिस्टोरिकल वीडियोस मां उहा ठाहींदी आहियां उतां अंकल मुर्तज़ा मूंखे ॾिठो ऐं हुननि चयो त तव्हां बि असां वटि अची शो ठाहियो त उतां मां आयमि ऐं मूंखे उहो ई मां कॉन्फिडेंट आहियां वीडियो ठाहींदी आहियां त हिते मूंखे मतिलबु कॉन्फिडेंस मुंहिंजो हिते ग्रो थींदो वियो त मूंखे कोई प्रॉब्लम न थियो ऐं मां पहिरीं दफ़ा शो में मां ॾाढी हिते इंजॉय कयो ऐं मां बिल्कुलु नर्वस कोन थींदी आहियां जॾहिं कशि पहिरीं दफ़ा कंदी आहियां त हाणे असांजी वारी असां तव्हांखां पुछूं त हलो भला मां तव्हांखे ॿुधायां थो त मूंखे कीअं लॻंदो आहे हिन प्रोग्राम में अची फर्स्ट टाइम मां जॾहिं आयो हुअमि त थोरी कंफ्यूजन हुई छो जो कश्यप मूंखे न सुञाणींदी मां कश्यप खे न सुञाणींदो हुअमि त थोरी कंफ्यूजन थी हुई पर बाद में थी वियो सभु कुझु त हाणे बि असां प्रोग्राम कयूं था हाणे असांजी हिकिड़ी टीम थी वई आहे कैमरामैन्स जेके आहिनि असांजो डायरेक्टर आहे असां होस्ट आहियूं असांजा महिमान आहिनि त असांखे सभु कुझु वणी असांखे सभु कुझु आदत थी वई आहे सम्झो आसान लॻंदो आहे हाणे असां कश्यप हिननि खां क्वेश्चन्स पुछूं हिननि त असांखां पुछी छॾिया जी पुछी छॾिया हाणे काफ़ी सारा क्वेश्चन थी चुका आहिनि असां सभु परेशान थी चुका आहियूं मां थो पुछां पाकिस्तान जो पुराणो कैपिटल सिटी कहिड़ो हुयो कराची ओके ज़बरदस्त ऐं हाणे वारो इस्लामाबाद ओके पाकिस्तान जो प्रेसिडेंट केरु आहे पाकिस्तान जो प्रेसिडेंट डॉक्टर आरिफ अलवी एक्सक्यूज़ मी तव्हां ॿुधायो मां बि आरिफ अलवी वेचो तव्हां इमरान खान प्राइम मिनिस्टर आहे डॉक्टर आरिफ अलवी सही मां चयो ऑब्वियसली यार सही त हूंदो न थोरो नेम उनजो डिफिकल्ट आहे न त ज़हन में न ईंदो आहे असल में मां मतिलबु रिसेंटली मां क्लास में पढ़ियो न त मूंखे ग़लति कीअं थो थी सघे मूं ॿुधायो ऑब्वियसली अच्छा भला इहो ॿुधायो सखर शहर किथे आहे सखर शहर सिंध में आहे ओके ऐं सिंध किथे आहे सिंध पाकिस्तान में आहे पाकिस्तान किथे आहे पाकिस्तान दुनिया में आहे एशिया में आहे एशिया किथे आहे एशिया हिन में आहे मैप में आहे एशिया मैप में आहे अच्छा एशिया अर्थ ते आहे हा ऐं अर्थ किथे आहे
और सोलर सिस्टम में सोलर सिस्टम किथे सोलर सिस्टम यूनिवर्स में यूनिवर्स किथे आहे यूनिवर्स बस दैट्स ऑल यूनिवर्स खां वॾो कुझु न हूंदो आहे ॾिसो मूं काफ़ी छोकिरनि खे ॾिठो आहे त जॾहिं 8th क्लास खां वञणु शुरू कंदियूं आहिनि त उन्हनि खे पढ़ाई न फैशन वग़ैरह में इंट्रस्ट थी वेंदो आहे ऐं तव्हां छा तव्हां जी अहिड़ी टाइप आहे तव्हांखे मतिलबु पोइ तव्हां थियणु शुरू थींदा पढ़ाई वग़ैरह खां या तव्हांखे अञा बि इंट्रस्ट आहे त हा ॾिसो एजुकेशन असांजी फर्स्ट प्रायोरिटी आहे ठीकु आहे उनखे त हमेशह असांखे हलंदी एजुकेशन अहिड़ी शइ आहे जेका कॾहिं ख़तमु न थींदी आहे हलंदी रहंदी आहे असां सिखंदा रहंदा आहियूं हमेशह कुझु न कुझु त एजुकेशन इज़ माई फर्स्ट प्रायोरिटी उन खां पोइ ॿियूं शयूं साइड ते आहिनि हा ब्यूटी में मूंखे इंट्रस्ट आहे कुकिंग में इंट्रस्ट आहे वीडियो मेकिंग में इंट्रस्ट आहे इवन हिस्ट्री में इंट्रस्ट आहे पर एजुकेशन जेका आहे उनखे उन्हनि शयुनि खां परे रखिबो आहे जी अच्छा महक तव्हां छा सोचंदा तव्हां वॾा थी छा थींदव मतिलबु कुझु थी चुको वॾा त थी चुका आहियो मतिलबु अॻियां हली तव्हां जॉब कहिड़ी कंदो हा ऐं फिलहाल में कंफ्यूज आहे या त एज अ डॉक्टर या त LLB लॉ ओके लॉ और लॉयर ऐं तव्हां ओके मां इंजीनियर थींदमि यू नो कशिफ तव्हां छा थींदो मां CSS कंदमि डिप्टी कमिश्नर ऐं मंसूर तव्हां छा थींदो मुंहिंजो हींअर त आहे CSS जो बट अॻियां हली हालत खे ॾिसी कबो दैट्स चीटिंग नो दैट्स नॉट टीचिंग हर कंहिं पंहिंजा फ्यूचर प्लान्स हूंदा आहिनि अच्छा हिकिड़ो That's कोइंसिडेंस true. थी वियो हुयो असांजे फर्स्ट में इहो कोइंसिडेंस थियो त असां चारि जेके महिमान प्लस हो असां सभिनि CSS करणु पिया चाहियूं सभु त हा सभिनि जी डिफरेंट ख्वाहिशात हूंदियूं आहिनि ऐं थियणो त कंहिं हिकिड़े खे ई आहे पोइ जेको बि थिए ऐं हाणे जेको बि थिए मां थींदमि मूंखे यकीन मां थींदमि पर हुनजे लाइ पढ़ाई काफ़ी ज़रूरी आहे उनजे लाइ तमामु घणो स्ट्रगल करिणो पवंदो आहे पढ़णो पवंदो आहे अच्छा ऐं हाणे उन जे CSS जे लाइ जनरल इंफॉर्मेशन तव्हांखे हुजणु घुरिजे उहा तमामु इम्पोर्टेंट हूंदी आहे तव्हांजो को सुवाल मंसूर न मुंहिंजो कोई क्वेश्चन त न आहे बट मां पियो चाहियां त अगरि कोई सॉन्ग ॻाए चइजे हा त ॾाढो सुठो हुयो पर तव्हां मां केरु नथो ॻाए छो सॉन्ग्स ईंदा न आहिनि हलो भला कोई सभई ॼणा गॾु था ॻायूं भला कोई ठीकु आहे कोई न सभई कोई ॻाइण song माण्हू को नेशनल सॉन्ग था ॻाइनि जो सभिनि जी। खे ईंदो दिल दिल पाकिस्तान I ठीकु guess. हलो आनंद भाई म्यूजिक जी वेरी हेल्पफुल पर्सन ऐसी ज़मीन और आसमां इनके सिवा जाना कहाँ बढ़ती रहे ये रोशनी चलता रहे ये कारवां दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान 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 वाओ मुंहिंजो बट पसंदि कयो मुंहिंजे ख़्याल में कशिफ चीटिंग कई आहे कशिफ ॻाए न पई न मां ॻायां पई हाँ तव्हां को सॉन्ग ॻायो न मां तव्हां ॻायां को पई सॉन्ग न मां ओ सॉन्ग मतलब मां नथी सिंग करणु चाहियां मतलब थोरो डिफरेंट आहे यू नो अच्छा हलो सही आहे अॼु तव्हां महिमाननि खे प्रोग्राम में अची कीअं लॻो ॾाढो सुठो लॻो ऐं तव्हांखे इलाही कीअं लॻो अच्छा हा अॼु महक तव्हां अॼु ॿारनि खे कहिड़ो चवणु था चाहियो त ॿारनि खे छा करणु घुरिजे कहिड़ो मैसेज था ॾियणु चाहियो था उन्हनि लाइ त एजुकेशन जे मीन्स पढ़ाई जे टाइम ते करणु घुरिजे ऐं खेल माना खेॾण जे टाइम ते करणु घुरिजे त एजुकेशन इम्पोर्टेंट फॉर अस ऐं तव्हां एजुकेशन खां हटके थोरो कुझु मां चवणु इहो था चवणु चाहियो? चाहींदमि त एजुकेशन त ज़रूरी आहे पर हुन सां गॾु गॾु तव्हांजे फिज़िकल ग्रोथ जे लाइ मतिलबु जेके फिज़िकल गेम्स हूंदियूं आहिनि उहे बि इम्पोर्टेंट आहिनि ऐं वरी जीअं तव्हां ब्रेन गेम्स खेॾंदा हुआ जीअं चेस इज़ अ ब्रेन गेम ठीकु आहे उहे ऐं वरी फिज़िकल गेम्स उहे इम्पोर्टेंट हूंदियूं आहिनि उहे तव्हांजी फिज़िकल ग्रोथ जे लाइ ऐं सिर्फ़ु एजुकेशन इम्पोर्टेंट कान हूंदी आहे ऐं उन खां साइड ते असांखे फिज़िकल गेम्स बि खेॾणु घुरिजनि ऐं पंहिंखे रिफ्रेश रिफ्रेश करणु करणु घुरिजे घुरिजे तव्हांखे मां हिकिड़ो टॉपिक ॾियां अगरि तव्हां ॿिनि डिबेट्स कयूं हूंदियूं कयूं स्पीचिस आहिनि। कंदा हा, हूंदा मुंहिंजी first मां position तव्हांखे थी 1 मिनट थो ॾियां त तव्हां पंहिंजे पेरेंट्स जे बारे में ॻाल्हायो पहिरीं बिस्मिल्लाह
ठीकु आहे पेरेंट्स असांखे मतिलबु असांजे पेरेंट्स जेके आहिनि उहे असां लाइ ॾाढा इम्पोर्टेंट आहिनि छो जे असांजे पेरेंट्स ई असांखे हिन दुनिया में आंदो आहे असांजी मदर पैदा कंदी आहे असांखे ऐं असांजा पेरेंट्स असांजा फर्स्ट टीचर्स हूंदा आहिनि जेके असांखे सभु कुझु सेखारींदा आहिनि कीअं ॻाल्हाइणो आहे कहिड़ी लैंग्वेज ऐं असांखे सेखारींदा आहिनि कीअं हलणो आहे ऐं असांजा पेरेंट्स उहे हूंदा आहिनि जेके असांखे ज़िंदगी जे हर स्टेप ते सपोर्ट कंदा आहिनि ऐं गाइड कंदा आहिनि त असांजा पेरेंट्स खे हमेशह असांखे प्यारु करणु घुरिजे ऐं इहो भुलिजणु न घुरिजे त उहो असां लाइ हिन दुनिया में सभिनि खां इम्पोर्टेंट आहिनि ऐं तव्हांखे मां 1 मिनट थो ॾियां मां बि इहे बिस्मा वारी ॻाल्हि चवंदसि पेरेंट्स पाण खे एज़ अ टीचर हूंदा आहिनि ऐं उहे लाइ पाण खे गाइड कंदा आहिनि हर ॻाल्हि में बस हा त इहो त ॾाढो सुठो थी वियो तव्हां ॿिन्हिनि जी महिरबानी त तव्हां अॼु प्रोग्राम में आयो आनंद भाई तव्हांजी महिरबानी तव्हां अॼु आया आहियो तव्हांजी पूरी टीम जी महिरबानी तव्हां असां सां गॾु हूंदा आहियो म्यूज़िक हलाईंदा आहियो असांजे गाननि में तव्हां असांखे हेल्प कंदा आहियो तव्हांजी महिरबानी ऐं दोस्तो त मां हाणे चाहियां थो त कशिफ बि कुझु पंहिंजे पेरेंट्स जे बारे में चए की मुंहिंजे पेरेंट्स मां जेको चाहींदी आहियां मूंखे मुंहिंजी हमेशह ख़्वाहिशात पूरी कंदा आहिनि ऐं हू मुंहिंजे लाइ पॉज़िटिव सोचंदा आहिनि त हा अगरि कशिफ हीअ करणु चाहे त असां करे ॾींदासीं इन सां ई कशिफ जो माइंड रिफ्रेश रहंदो ऐं मुंहिंजे पेरेंट्स हमेशह मुंहिंजे लाइ भलो सोचंदा आहिनि अगरि वॾो थी मां कुझु कयां थी मां मुंहिंजी CSS जी चॉइस आहे मां सिर्फ़ु पंहिंजे पेरेंट्स लाइ थी कयां ऐं बचपन खां वठी जवानी ताईं जेसिताईं तव्हां पंहिंजा कमु पाण नथा करे सघो तव्हांखे हेल्प कंदा आहिनि त हाणे तव्हांजो इहो कमु आहे त जॾहिं उन्हनि जे बुढ़ाप जॾहिं पूरा थींदा उन खां वठी उन्हनि जी एंड ताईं तव्हांखे उन्हनि खे हेल्प करिणो आहे छो बाद में तव्हां जेको तव्हांखे सिर्फ़ु फ़ाइदो ॾिनो आहे उनजो जवाबु ॾियणो आहे ऐं 100% माण्हू आहिनि मूं ॾिठा आहिनि जेके पंहिंजे पेरेंट्स जे करे सभु कुझु ॾिनो पर पंहिंजे पेरेंट्स जी क़दुरु न आहिनि कंदा पेरेंट्स सां हर को प्यारु कंदो केरु न आहे कंदो पर क़दुरु इम्पोर्टेंट आहे ऐं हाणे सभिनि साम्हूं नथी चवां मां रियल लाइफ में बि मुंहिंजे पेरेंट्स मुंहिंजे लाइ दुनिया जी सभिनि खां इम्पोर्टेंट शइ आहिनि ऐं तव्हांजे लाइ बि ज़रूरु हूंदा तव्हांखे हर जॻह ते हेल्प कंदा आहिनि ऐं सभु कुझु तव्हां लाइ पेरेंट्स कंदा आहिनि त तव्हांखे हुननि जी क़दुरु करणु घुरिजे जी ॾाढो सुठो पैगाम ॾिनो आहे कशिफ तव्हां ॿिन्हिनि महिमाननि जी बि महिरबानी त तव्हां आयो ऐं असांखे ॾाढो मज़ो आयो अॼु प्रोग्राम में त असांखे ॾाढो मज़ो ईंदो रहंदो छो जो अॻियां बि प्रोग्राम्स असां कंदासीं ऐं तव्हां सां हर मुलाक़ात थींदी ऐं मां बि वालदेन जे बारे में कुझु चवणु थो चाहियां त वालदेन असांजी पहिरीं दर्जगाह आहिनि उतां खां असां सिखंदा आहियूं जेसि ताईं असां जॉब नथा कयूं त असांखे जॉब खां पोइ बि सिखंदा रहंदा आहियूं पर असांखे खपे त असांखे पंहिंजे पेरेंट्स जी हेल्प करणु घुरिजे उन्हनि खे कोई बि मां त चवणु चाहियां त ॿारु जेको हूंदो आहे विदाउट पेरेंट्स ही इज़ नथिंग कुझु बि न आहे ॿारु पेरेंट्स हूंदा त पोइ तव्हांखे नॉलेज में सपोर्ट कंदा तव्हांखे पढ़ाई में सपोर्ट कंदा तव्हांखे गेम्स में सपोर्ट कंदा तव्हांखे जेको शइ वणंदी तव्हांखे उन में बि सपोर्ट कंदा तव्हांखे पंहिंजी मंज़िल ताईं पुॼाईंदा जेको तव्हांखे शइ वणंदी आहे जेको प्रोफेशन तव्हांखे खपे तव्हां उन में वञो तव्हां पंहिंजे पेरेंट्स जी इजाज़त वठणु ज़रूरी आहे हर शइ खां पहिरीं अगरि पेरेंट्स असांखे इजाज़त नथा ॾियनि त पोइ मतिलबु असांखे हुन ॻाल्हि मां कोई नुक़सानु मिलंदो उन्हनि खे एक्सपीरियंस आहे असां खां पहिरीं बि हू ॿार हुया त असांखे एक्सपीरियंस हूंदो आहे त हुननि खे एक्सपीरियंस हूंदो आहे जेको असां सां शेयर कंदा आहिनि पंहिंजी लाइफ जो त असांखे हमेशह पंहिंजे पेरेंट्स जी ॻाल्हि मञणु घुरिजे जी कशिफ त हाणे असांजे प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थी वियो आहे त ईंदड़ हफ़्ते वरी खां मिलंदासीं हीअ असांजी ॿारनि जी दुनिया आहे त हिन दुनिया में ॾाढा रंग आहिनि त जेके ॿार असांखे ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे बि मां दावत थो ॾियां त अचो हिते महिमाननि जी जॻह ते वियो ऐं तव्हां खां बि असां कुझु सवालात पुछंदासीं कुझु तव्हां असांखां पुछंदो ॾाढो मज़ो ईंदो त पोइ तेसि ताईं नेक्स्ट हफ़्ते ताईं असांखे ॾींदा इजाज़त ओके अल्लाह